ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जेका ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ दाबे जी गरीब आबाद मार्केट में दाबे जी नई आबादी लाइ सूबाई वज़ीर जेल खाना ऐं वर्क्स हाजी अली हसन ज़रदारी तरफ़ां नए ट्रांसफार्मर जी मंज़ूरीअ जी ख़ुशीअ में नई आबादी जे रहंदड़ कारी मोहम्मद फयाज़ देशियाणी सद्दाम बलोच सरदार इस्माइल हाफ़िज़ अब्दुल जब्बार ऐं ॿियनि जी क़यादत में नई आबादी प्रेस क्लब दाबे जी ताईं रैली कढी वई, जंहिंमें यूसी दाबे जी चेयरमैन मिठा ख़ान बलोच ऐं मेंबर ज़िले काउंसिल ठट्टो कारी अब्दुल सलाम तनवली इज़हार यकजहती तौर शिरकत कई। उन मौक़े ते कारी मोहम्मद फयाज़ ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल केतिरनि सालनि खां बिजलीअ खां महरूम नई आबादी जे रहाकुन लाइ नए PMT लॻाइण जी मंज़ूरी ते असली पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी, आशिक़ हुसैन ज़रदारी, चेयरमैन ज़िले काउंसिल ठट्टो अब्दुल हमीद पंवर ऐं सिंध गवर्नमेंट जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं।